नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सभ खां पहिरीं ख़बर अवां खे ॾियूं था। लगारी वेझो ॻोठ हाजी हसन लगारी में बाहि लॻण सबबि 4 घर सड़ी रख थी विया। इतला बावजूद फायर ब्रिगेड जो अमलो न पहुतो। ॻोठाणनि पाण बाहि विसाए वधीक नुक़सान थियण खां बचाए वरितो। ख़बर अवां खे ॾियूं पिया दाद लगारी मां। ॻोठ हाजी हसन लगारी में बाहि लॻण सबबि 4 घर सड़ी रख थी विया। वधीक तफ़सील मालूम कयूं था। आदम बताफ़ी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी आदम बताफ़ी, कहिड़ा तफ़सील आहिनि? नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया दाद लगारी वेझो ॻोठ हाजी हसन लगारी में बाहि लॻण सबबि 4 घर सड़ी रख थी विया। इतला बावजूद फायर ब्रिगेड जो अमलो न पहुतो। तफ़सील मालूम कयूं था। आदम बताफ़ी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी आदम बताफ़ी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां त दाद लगारी वेझो अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे पेश आयो आहे। बाहि लॻण करे मोर शेख जो घर सड़ी रख थी वियो ऐं बाहि ॾिसंदे ॾिसंदे 4 घरनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो, जंहिं करे 8 बकरियूं ऐं 1 गऊं जेका आहे उहा सड़ी मरी वियूं आहिनि। और रतन जो एतिरो नुक़सान थियण बावजूद फायर ब्रिगेड जी गाॾी ऐं अमलो जेको बर वक़्तु इतला बावजूद न पहुतो, जंहिं करे हद खां वधीक नुक़सान थी वियो ऐं ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त जेको आहे कोशिशि करे बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। जी महिरबानी अवां जी आदम बताफ़ी तफ़सील ॾियण लाइ। उमरकोट में म्यूनिसिपल इंतज़ामिया मुख्तियारकार ऐं पुलिस जी निगरानी में अध दख़लनि ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि ऑपरेशन जारी रखियो। बस स्टैंड वटि इंतज़ामिया ऑपरेशन करे गैर क़ानूनी तौरु ठहियल अॾावतूं ऐं दुकाननि आॾो छपरा ड्राहे पट करे छॾिया। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, उमरकोट में म्यूनिसिपल इंतज़ामिया मुख्तियारकार ऐं पुलिस जी निगरानी में हद दख़लनि ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि ऑपरेशन जारी रखियो। इलियास थरी खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी इलियास थरी, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, उमरकोट में म्यूनिसिपल इंतज़ामिया ऐं उमरकोट जी जेका ज़िले जी इंतज़ामिया आहे उनजे गॾियल ऑपरेशन जो सिलसिलो अॼु ॿिए ॾींहुं बि जारी रहियो, जेको हद दख़लनि ऐं कब्ज़नि खे हटाइण जो सिलसिले में हुयो। इन हवाले सां पुलिस जा एहलकार, पुलिस जा वॾा अटाला, ॻरी मशीनरी, म्यूनिसिपल कमेटी जी ऐं म्यूनिसिपल जो जेको अमलो उहो बि उन सॼी इन ऑपरेशन जे दौरान मौजूदु रहियो। रॉयल बस स्टॉप आखाड़ा रोड खां पाठशाला स्कूल ताईं इहे जेके हद दख़लियूं हुयूं रोड जे ॿिन्ही तरफ़नि ऐं रॉयल बस स्टैंड ते जेको हद दख़लियूं या जेके धिका ऐं रेड़ा हुया उन्हनि खे हटायो वियो आहे। जॾहिं त इन हवाले सां हिकिड़ी मुकमल रिपोर्ट तयारु करे सुभाणे मक़ामी अदालत में पेश कई वेंदी। जी महिरबानी अवां जी इलियास थरी तफ़सील ॾियण लाइ। सजावल शहर में बरसात ज़िले इंतज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया। गटर नालनि जी सफ़ाई न कराइण सबबि बरसात जो पाणी दुकाननि ऐं घरनि में दाख़िल थी वियो आहे। शहरनि ऐं दुकानदारनि जो चवणु आहे त ज़िले इंतज़ामिया गटर नालनि जी सफ़ाई नथी कराए। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, सजावल शहर में बरसात ज़िले इंतज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया आहिनि। गटर नालनि जी सफ़ाई न कराइण सबबि बरसात जो पाणी दुकाननि ऐं घरनि में दाख़िल थी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था अली नवाज़ भुरगड़ी खां। जी अली नवाज़ भुरगड़ी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, बिल्कुलु सिजावल में बरसात जेको आहे उन अधु कलाक जी पवण सबबि सिजावल ज़िले इंतज़ामी जेका पत आहे उहा वाक़ी करे छॾी आहे। अधु कलाक जी बरसाति पवण सबबि सिजावल जे जेको मेन चौकनि ऐं मेन बाज़ार तोड़े घरनि में माण्हुनि जे जेको पाणी काहे पियो आहे। इंतज़ाम शहरनि जो चवणु आहे त इंतज़ामिया जेको सफ़ाई न कई गटर नालनि जी, उन्हनि जे करे पाणी जेको आहे उहो रोडनि घरनि में दाख़िल थी वियो आहे। असांजे दुकाननि में पाणी दाख़िल थियण करे केतिरो ई नुक़सानु थियो आहे। ज़िले इंतज़ामिया जेका आहे उहा किरोड़े रुपयनि जी बजट अचे पई, पोइ बि उन बरसाति में जेको सफ़ाई न थियण जे करे तमामु घणी मुश्किलातूं थियनि पियूं। पाणी जेको आहे उहो रोडनि ते बीहजी वियो आहे। हिननि इलाइक़नि सां तौर सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खां घुर कई आहे त इन ते जल्दी कमेटी जोड़े करे सिजावल ज़िले जी इंतज़ामिया खे पाबंद कयो वञे थी, सिजावल ज़िले मां बरसाति जो पाणी निकाल थी सघे। जी त महिरबानी अवां जी अली नवाज़ भुरगड़ी तफ़सील ॾियण लाइ। हैदराबाद में सिंध सूफ़ी संगत पारां जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी समेत क़ौम परस्त अॻवाननि ऐं कारकुननि जी आज़ादी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो।
सनन चवणु हो त समूरा कूड़ा केस ख़त्म करे सनान कुरैशी सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि अॻवाननि खे आज़ादु कयो वञे। हैदराबाद में टाइम न्यूज़ के रिपोर्टर फैज़ खोसो असां सां लाइन ते मौजूद है। जी फैज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? सिंध सूफ़ी संगत पारां GSM क़ौमी महाज के चेयरमैन सनान खान कुरैशी, सिंध यूनाइटेड पार्टी के अॻवान ज़ैन शाह समेत बहरिया टाउन वाक़े में हज़ारे माण्हुनि ते केस दाख़िल करण ऐं संदनि गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ नसीम नगर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरीन हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड्स खणी मुख़्तलिफ़ क़ौमी अॻवाननि ऐं कारकुननि जी गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सिंध सूफ़ी संगत के सरबराह आकाश मल्ला, समाजी अॻवान मुख़्तियार अब्बासी ॿिनि ॻाल्हाईंदे चयो आहे त बहरिया टाउन वाक़े की आड़ में GSM क़ौमी महाज के चेयरमैन सनान खान कुरैशी, सैयद ज़ैन शाह, अमजद मैसर, इलाही बख्श बरकत, दीदार शाम, आसिफ मक्सी, अशरफ कलोड़ो, अजीज शेख, मुनीब खोसो, रियाज मीरानी ऐं ॿियनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त हज़ारे माण्हुनि ख़िलाफ़ पूरा केस दाख़िल करे खेनि हिरासत में कयो वञे। इन्हनि जो चवणो त बहरिया टाउन जो मालिक मलक रियाज़ सिंध जे कोस्तानी पट्टी ते कब्ज़ो करे सिंध वासियुनि खे पंहिंजी धरती टैक्स में तब्दील करण जी साज़िश करे रहियो आहे, जॾहिं त वक़्त जी सरकार बि उनजो साथ ॾेई रही आहे। इन्हनि मुतालबो कयो आहे त सनान खान कुरैशी, सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि गिरफ़्तार अॻवाननि खे आज़ादु कयो वञे। हज़ारे माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल पूरा केस वापसि वरिता वञे। महिरबानी जी फैज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। फैज़ खोसो तफ़सील ॿुधाए रहियो हो। हैदराबाद में सिंध सूफ़ी संगत पारां जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत क़ौम परस्त अॻवाननि ऐं कारकुननि जी आज़ादी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तालका अस्पताल मांझत के MS खिलाफ़ शहरी सरापा एहतजाज बणिजी विया। शहरियुनि जो चवणु आहे त अस्पताल में इलाज जूं के भी सहूलतूं न आहिनि। MS खे फौरी तौर ते हटाए ईमानदार MS मुक़ररु कयो वञे। पेश आहे याकूब कुरेजो जी रिपोर्ट। जी बिल्कुल, हिन वक्त असां मौजूद आहियूं मांझंद शहर में, जिते JUI JTI जे तहलका मांझंद ऐं ज़िला जामशोरो जे मेंबरनि ऐं कारकुननि पारां जेको सो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त मुज़ाहिरो कंदड़नि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त तव्हांजे इल्म में आहे त तहलका अस्पताल मांझंद जे अंदरि जेको MS आहे उहो बिल्कुलु नाअहल MS आहे, छो जो ताज़ो असांजे सोडाणी बिरादरी हिते टोडी फाटक वटि ॿ दोस्त एक्सीडेंट थिया। पोइ उन एक्सीडेंट खे एम्बुलेंस ॾिनी वई, का बि फर्स्ट एड या का अहिड़ी सहूलियत न ॾिनी वई। उहे ॿई पीउ पुट तड़पी वफ़ात करे विया आहिनि ऐं इन्हनि जे वफ़ात मरण जा सबब MS थियो आहे। तहलके अस्पताल आहे जिनजी करोड़नि जे अंदरि बजट अचे थी, उते का बि फैसिलिटी कान्हे। तव्हां वञी अस्पताल जे अंदरि ॾिसो, का लाइट जो सिस्टम कोन्हे, उते पीअण जो पाणी कोन्हे, बेड वग़ैरह कोन्हे, माना का बि बुनियादी सहूलियत न आहे। असांजो हिकु वाज़े चिट्टो मौक़ुफ़ आहे त जेसीं ताईं MS हूंदो तेसीं ताईं असांजो पुरअमन जिदोजहद जारी रहंदो। जीअं असां तालके जी जेका अस्पताल जी एम्बुलेंस आहे उन में तेल भरायूं, उनखां बाद में असां तव्हांखे हैदराबाद या कराची पहुचायूं। ज़ाहिर आहे एक्सीडेंट वग़ैरह थींदो आहे त उते रोड ते जेको माण्हू पियल हूंदो आहे उनखे को ॿियो माण्हू पुॼाइणो थी सघे, उन्हनि पैसा न पहुचाइनि, पोइ तड़पे काफ़ी माण्हू ॾिसूं था मरी विया आहिनि। जिनखे हिन अस्पताल में खणी आया पर हिते उनखे एम्बुलेंस न ॾिनी, नतीजे में तड़पी पहुती आहे, जंहिं ते हिननि सख़्तु एहतिजाज कयो। सॼो शहर बुरना कढो, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमूं बुरना कढियूं ऐं पोइ एहतिजाज दौरान ही MS मुअतल थियो। पर बदकिस्मती सां उनखे सियासी सिफारिश आहे या को ॿियो जवाब आहे या कंहिं तरीक़े सां ॿीहर पंहिंजी मुक़ररी करायो आहे। आवाम खे जिते दर्द ऐं ॾुख मिलंदो असीं उते इंशाअल्लाह आवाम सां गॾु बीहंदासीं। अॼु असां एहतिजाज इन जे ख़िलाफ़ रिकॉर्ड करे रहिया आहियूं जो असांजी ज़िंदगी जो वाहिद हिकु ज़रियो आहे अस्पताल। हूअं त इलाही जेके बि सहूलियतूं आहिनि कंहिं बि महकमे में कोन्हनि के, पर हिकु ज़रूरी में ज़रूरी इंसान जी ज़िंदगी सां जंहिंजो तालुक़ आहे उहो अस्पताल। असांजी अस्पताल बिल्कुलु तबाह आहे, का शइ ग़रीब खे का दवा कोन थी मिले, का सहूलियत कोन्हे। सहूलियतूं त पंहिंजी जाइ ते, पर जेको ग़रीब माण्हू दवा लाइ अचे थो उनखे इज़त बि नथी मिले, उनखे बेइज़तो करे कढियो थो वञे। मुतालबो कयो आहे त नाअहल MS खे हटाए जेको सो असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। याकूब कुरेजो, टाइम न्यूज़ मांझंद। नाज़रीन, रिपोर्ट मां ॾिठी। उनखां पोइ अव्हां खे ॿुधायूं दादू भरसां समाजी अॻवान लाल बख्श शाहानी जे क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन चयो त वाक़े खे हफ़्तो गुज़रण बावजूद शहीद मखदूम बिलावल पुलिस केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार नथी करे। फतह शेख खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी फतह शेख, कहिड़ा तफ़सील आहिनि?
जी तारा शहीद मखदूम बिलावल थाने जी हद में समाजी अॻुवान लाल बख्श शाहाणीअ खे फायरिंग करे क़त्ल करण वारे वाक़े में मुलज़ जवाबदार गिरफ़्तार न थियण जे ख़िलाफ़ मोहम्मद ताहिर ऐं अब्दुल रज़ाक शाहाणीअ जे अॻुवाणीअ में वॾे अंग में शाहाणी बिरादरीअ जे वारसनि पारां हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब यार्डो कचहरी रोड ते धरणो हणी ट्रैफिक बंदि करे छॾी। मुज़ाहिरीन जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ लाइ सख़्तु नारेबाज़ी कंदा रहिया। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त हिकु हफ़्तो गुज़रण जे बावजूदु शहीद मखदूम बिलावल पुलिस FIR में नामिज़ कयल जवाबदारनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। नई 5 जवाबदार मां हिकु जवाबदार गिरफ़्तार कयो आहे। हुननि मुतालबो कयो आहे त क़त्ल वाक़े में मुलज़ जवाबदार गिरफ़्तार करे साणनि इंसाफ़ कयो वञे। जी महिरबानी मुंहिंजी फतह शेख तफ़सील ॾियण लाइ। न्यू सैदाबाद के ॻोठ अगरो राहो वासी सिंधी टोपिन के मशहूर वापारी के कराची में अणॼातल शख्स नशो ॾेई बेहोश करे संदसि लखें रुपयनि जूं टोपियूं खणी फरार थी वियो। संदसि वारसनि जो चवणु आहे त वापारी अब्दुल वाहिद कोरी ईद जे मौक़े ते टोपियूं विकिरो करण लाइ कराची वियो। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, न्यू सैदाबाद के ॻोठ अगरो राहो वासी सिंधी टोपिन के मशहूर वापारी के कराची में अणॼातल शख्स नशो ॾेई बेहोश करे संदसि लखें रुपयनि जूं टोपियूं खणी फरार थी वियो। संदसि वारसनि जो चवणु आहे त वापारी अब्दुल वाहिद कोरी ईद जे मौक़े ते टोपियूं विकिरो करण लाइ कराची वियो। चूंडको वेझो काठोड़ वारे इलाके में मासूम ॿारड़े निज़ामुद्दीन राजपर के रोलू कुते ॾाढ़े विधो। वारसनि अस्पताल मुंतकिल कयो जितां खेसि वैक्सीन कराई वई। अव्हांखे ॿुधायूं पिया चूंडको वेझो काठोड़ वारे इलाके में मासूम ॿारड़े निज़ामुद्दीन राजपर के रोलू कुते ॾाढ़े विधो। वारसनि अस्पताल मुंतकिल कयो जितां खेसि वैक्सीन कराई वई। चूंडको वेझो काठोड़ वारे इलाके में मासूम ॿारड़े निज़ामुद्दीन राजपर के रोलू कुते ॾाढ़े विधो। वारसनि खेसि अस्पताल आंदो ऐं वैक्सीन कराई। हैदराबाद में समाजी तंज़ीम तरफ़ां मक़ामी होटल में नामियारे लेखक ज़ुल्फ़कार हालीपोटो जी किताब से सब सांडियम साहसें जे मुहूर्ती तक़रीब कोठाई वई। तक़रीब में महताब अकबर राशिदी, मदद अली सिंधी, ग़ुलाम नबी मुग़ल, मोहम्मद अली मांझी ऐं ताज जोयो समेत ॿियनि अदीबनि ऐं दानिशवरनि शिरकत कई। हैदराबाद मां इम्तियाज़ खोसो खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी इम्तियाज़ खोसो। बिल्कुल तारा, हैदराबाद में समाजी तंज़ीम पारां नाले वारे लेखक ज़ुल्फ़कार हालीपोटो जी किताब की मुहूर्ती तक़रीब मुनक़द थी। मक़ामी होटल में मुनक़द तक़रीब में लेखकनि अदीबनि दानिशवरनि ऐं समाज सुधारकनि शिरकत कई। सिंध जे नाले वारनि लेखकनि अदीबनि दानिशवरनि ऐं समाज सुधारकनि खिताब कंदे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त सिंध में ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन इदारो क़ाइमु कयो वञे त जीअं सिंधी ॿोली जी बका लाइ कमु करे सघिजे। सेंटर फॉर सोशल चेंज तरफ़ां नामियारे लेखक ज़ुल्फ़कार हालीपोटो जे सिंध जे विकिरी वियल 3 शख़्सियतनि ते मुश्तमिल लिखियल किताब जी मुहूर्ती तक़रीब थी हुई। तक़रीब के किताब दौरान नामियारी लेखक नावल निगार ग़ुलाम नबी मुग़ल पंहिंजो ताज जोयो, ज़ुल्फ़कार हालीपोटो पाण ऐं ॿियनि जेको आहे किताब कयो। इन किताब दौरान उन्हनि जो चवणु आहे त ज़ुल्फ़कार हालीपोटो सिंध जी तारीख़ ते लिखियो आहे। गॾोगॾु जेको उनजो ताज़ो किताबु आहे से सांडियम साह में सीन, उनमें 30 जेके शख़्सियतूं आहिनि सिंध जूं मशहूरु शख़्सियतूं उन बाबति कालम ऐं मज़मून लिखिया विया आहिनि। इन जो चवणु आहे त ज़ुल्फ़कार हालीपोटो जसलाणी जेको सदाईं लिखंदो रहे थो। इन किताब में सियासी, समाजी, इल्मी तौरु अदबी शख़्सियतनि ते लिखियो आहे जिन दुनिया खे तब्दील करण जी कोशिशि कई हुई। गॾोगॾु इन्हनि जो चवणु आहे त ज़ुल्फ़कार सिंधी, उर्दू तौरु अंग्रेज़ी ज़बानुनि में महारत रखंदड़ आहे। नतीजनि जो वसी मुतालो करे थो, माण्हुनि जी क़ाबिलियत खे बि सुञाणे थो। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो जेको चेयरमैन आहे डॉक्टर मोहम्मद अली मांझी, उन बि इन तक़रीब में शिरकत कई हुई। उन बि डॉक्टर ज़ुल्फ़कार जे हवाले सां ॿुधायो त इल्मी अदबी पासो उनजो तमामु घणो निमाया आहे। किताब में मुख़्तलिफ़ शख़्सियतनि बाबति जेका मालूमात आहे उहा तमामु घणी सुठी आहे ऐं क़दीम वसी सोच रखंदड़ शख़्सियत आहे। संदसि सिंधी सवली ऐं सगारी आहे। सिंधी इल्म अदब में वाधारो आहे। डॉक्टर मोहम्मद इस्माइल
समेत ॿिया जेके सिंध अदबनकार रखंदा माण्हू उहे बि हिन तकरीब में शरीक थिया हुआ। जी ताहिरा, महिरबानी जी इम्तियाज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। नहरकी में ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ औरतुनि ऐं मर्दनि तरफ़ां एहतजाज कयो वियो। मुतासिरीन जो चवणु हो त ज़मीन जा काग़ज़ हुजण बावजूदि बासण कब्ज़ो करे छॾियो। पुलिस बि असांजी मदद नथी करे। पेश आहे आज़म सोरियाणी जी रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं ॾाहिरकीअ जे ॻोठ इलाही बख़्श कोबर में। हिते कोबर बिरादरी ऐं पिताफी बिरादरी में ज़मीन जे 4 एकड़ जी मालिकीअ तां हिकु हफ़्ते खां वठी मुसलसल छिकताण हलंदड़ आहे, जिते खूनियारेजीअ जो बि वॾो ख़तरो आहे। ॿिन्ही धुरनि खां जेका आहे उहो फायरिंग जो सिलसिलो बि हलंदड़ आहे। कोबर बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे ई घरनि ताईं महदूद थी विया आहिनि, जेके हिन वक़्तु सरापा एहतजाज बणियल आहिनि। कोबर बिरादरी जो इहो चवणु आहे, मौक़फ़ आहे त हिननि मथां जेके आहिनि 10 कूड़ा मुबैना कूड़ा केस बि दाख़िल कया विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे कोबर बिरादरी जा माण्हू सरापा एहतजाज बणियल आहिनि। मसइलो इहो त 1988 में मुंहिंजे नाने ज़मीन गिधी मुख़्तियार शहर, लदे शहर, वरियाम शहर खां 1988 में। उन जे बावजूदि सबूत, एग्रीमेंट, हर चीज़ असां वटि आहे पियो, ज़मीन जा काग़ज़ात। उन जे बावजूदि पिताफी बिरादरी जो हिकु माना बरकत पिताफी है, उन अची 2002 में या 2001 में उहा ज़मीन माना वरिती है। सर असां ते 10 केस दाख़िल कया अथासीं। सर असां वटि FIR कापियूं आहिनि सर, ता FIR कापियूं आहिनि सर, कूड़ा सर असां ते दाख़िल कराया अथासीं। उन जे बावजूदि 3 महीना थी विया आहिनि सर, असांजी ज़मीन खातिर ते कब्ज़ो कयो अथासीं। बाल बीमार आहिनि, शहर वञण को रद्द, केस आहिनि, उन ते हाज़िर ते न वञी सघंदा। पाणी 80 एकड़ जो बंदि कराई खड़ो है। असांजा ज़ुल्म बिरदो पे, माण्हू वठी 40 माण्हू वठी 10-11 केस दाख़िल थिया आहिनि असां ते साईं। ज़मानत करायूं अथसि 4-5 केसनि जो ज़मानत, कई जजनि इहे करे छॾिया हुआ, बरी करे छॾियो असांखे कूड़ा, बाक़ी कुझु कराया था। हाँ 2.5 एकड़ ते होॾे कयो तने, वरी हिते घर में यानी वरी टेटकार मारियो ने। असांजे मथां 9 फेरा माने वया आहियूं असांजी न वठंदी छो न अलाए असांखे छो न वठंदी। हाँ हाणे माराया चवंदी ॿियो छा, असां डरकी पुलिस असांजी वठंदी न दहा बा। असां हाणे काॾे वञूं, असांजे में पुलिस घरनि में असांजो गिनदी आहे, मराई वेंदे, पाणी बंदि कई वेंदे, पाणी बंदि कई वेठे थियो असांजे मथां फिरगा कंदो वेठे। पिताफी बिरादरी सारी कट्ठा थी असांखे मराईंदी थी कोभरनि खे मथां फिरगा गाह कट्ठो कंदो, फिरगा कंदो थियण त ईअं घुरिजे। SSP घोटकी खे घुरिजे, DIG सखर खे घुरिजे, IG सिंध खे घुरिजे त हिन मामले जो नोटिस वरितो वञे त जीअं हिननि सां इंसाफ़ बि थी सघे ऐं हितां खूनेरेजीअ खां बि ही इलाइक़ो बची सघे। कैमरामैन वाशू राम सां गॾु आज़म सोरियाणी, टाइम न्यूज़ ॾाहिरकी। आज़म सोरियाणी जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायो, नसीराबाद मां खंबे गुम कयल समाजी अॻवान सिंगार नुनारी जी बाज़ियाबी लाइ अवामी वर्कर्स पार्टी जे सर ते 20 ॾींहं बि रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन मूजिबि अवाम जो केस अवाम ई विढ़ंदो आहे, ॾाढ ऐं ज़ुल्म सां अवाम जे आवाज़ खे रोके नथो सघिजे। आशिक़ फुलपोटो खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी आशिक़ फुलपोटो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी नसीराबाद में पंहिंजो 20 ॾींहं अॻु खंबे गुम कयल सियासी समाजी अॻवान सिंगार नुनारी जी आज़ादी जे लाइ अॼु 20 ॾियारे बि नुनारी महिला खां एहतजाजी मार्च कढियो वियो, जंहिंमें सियासी समाजी धुरनि समेत सभई औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि शिरकत कई। उन मौक़े ते औरत अॻवान समन नुनारी, अलीगुल कांदड़ो, मुर्तज़ा चांडियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त अवामी लीडर जे लाइ अवाम ई पंहिंजो फ़ैसिलो ॾींदो आहे, अवाम ई आवाज़ उथारींदो आहे। सिंगार नुनारी ग़रीब मज़लूम तबिके जी सॼी ज़िंदगी सियासत कई आहे, जे हारियुनि ऐं पोरियतनि जे लाइ सॼी ज़िंदगी पंहिंजो जिदोजहद कई, उनखे खंभे ऐं गुम करणु वॾी नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त 18 तरमीम जे नाले ते जेका सिंध खे ख़ुदि मुख़्तियारी मिलियल आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी उन ख़ुदि मुख़्तियारी जे नाले ते पंहिंजो सूद पई खाए, फ़ाइदो पई वठे, पर सिंधी माण्हुनि खे उन मां को बि फ़ाइदो न आहे। हिननि चयो त सिंगार नुनारी समेत जेके बि सियासी समाजी कारकुन पंहिंजो खंभे गुम कया विया आहिनि, इहो सिलसिलो बंदि करे ऐं सिंगार नुनारी खे आज़ादु कयो वञे। जी महिरबानी अव्हां जी आशिक़ फुलपोटो तफ़सील ॾियण लाइ।
घोटकी में दवाउनि ते सरकार पारां लॻायल विद होल्डिंग टैक्स ख़िलाफ़ मेडिकल स्टोर एसोसिएशन पारां मेडिकल स्टोर्स बंदि करे प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सेनन चवणु हो त वफ़ाक़ी सरकार मेडिसिन मथां टैक्स लागू करे ग़रीब अवाम खां जीअण जो हक़ खसी रही आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया घोटकी मां दवाउनि ते सरकार पारां लॻायल विद होल्डिंग टैक्स ख़िलाफ़ मेडिकल स्टोर एसोसिएशन पारां मेडिकल स्टोर बंदि करे प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था घोटकी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर माजिद अली संघड़ खां। जी माजिद संघड़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, घोटकी में मेडिसिन दवाउनि मथां सरकार पारां लॻायल विद होल्डिंग टैक्स ख़िलाफ़ मेडिकल स्टोर एसोसिएशन पारां पंहिंजा मेडिकल स्टोर बंदि करे प्रेस क्लब घोटकी वारो एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। एहतजाज कंदड़ मेडिकल स्टोर एसोसिएशन जे अॻवाननि विजय कुमार मोटवाणी, मुरारी लाल, राणा रियाज़, दिलीप कुमार, सचानंद ऐं ॿिनि जो चवणो हो त वफ़ाक़ी सरकार मेडिसिन मथां टैक्स लागू करे ग़रीब अवाम खां जीअण जो हक़ खसे रही आहे। एहतजाज कंदड़ मेडिकल स्टोर जे अॻवाननि चवणो हो त दवाउनि ते 1% जेकी टैक्स लागू कई वई आहे, जंहिं सबबि जेके मेडिकल स्टोर जा जेके अचनि था, जेके पेशेंट जेके अचनि था, जेके दवाऊं ख़रीदण उहे बि परेशानी जे मुंहुं ईंदा ऐं जेको आहे सो ग़रीब माण्हू परेशान थींदो। अॻवाननि जो चवणो हो त वफ़ाक़ी सरकार खे घुरिजे त मेडिसिन मथां लॻायल टैक्स ख़तमु कयो वञे, ॿी सूरत में पूरे मुल्क में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जी ताहिर, महिरबानी जी माजिद अली संघड़ तफ़सील ॾियण लाइ। दड़ो में जमियत उलमा इस्लाम पारां बुनियादी मसइलनि जे हल लाइ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैली में शहरियुनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं क़ौम परस्त कारकुननि शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त दड़ो टाउन कमेटी खे हर महीने 40 लख रुपया मिलनि था, पर उन्हनि मां हर महीने शहर ते 10,000 रुपया बि ख़र्च नथा कया वञनि। शहर गंदगी जे ढेरनि सां भरियो पियो आहे। वाटर सप्लाई जो गंदो पाणी हुअण करे शहरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वड़िजी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था हबीबुल्ला मेमण खां। जी हबीबुल्ला मेमण। जी तारा, दड़ो में जमीयत उलमा इस्लाम पारां करप्शन मटायो, दड़ो बचायो ऐं बुनियादी मसइलनि लाइ एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, शहरियुनि, वापारियुनि शिरकत कई। अॻवाननि मौलवी अब्दुल गफूर मेमण, मौलवी तुफ़ैल अहमद खट्टी, मौलवी अशरफ मेमण, नज़ीर सुमरो, निज़ाम मेमण, अनवर मला, इक़बाल सुमरो ऐं ॿियनि चयो त टाउन कमेटी दड़ो खे माहवार 40 लख रुपया मिलनि था, पर उन्हनि मां शहर ते 10,000 रुपया बि ख़र्च नथा कया वञनि। शहर गंदगी जे ढेरनि सां भरियल आहे। शहरियुनि खे वाटर सप्लाई जो गंदो पाणी ॾिनो पियो वञे, जंहिं सबबि शहरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। शहर जा गटर उबता वही रहिया आहिनि। 13 सालनि खां वठी करप्शन जा रिकॉर्ड तोड़े विया आहिनि। हिननि चयो त मसइला हल न थिया त जदोजहद जारी रखी वेंदी। जी हबीबुल्ला मेमण तफ़सील ॾियण लाइ। शाहपुर चाकर पुलिस गश्त दौरान फुर जे इरादे सां बीठल जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि फुर जे इरादे सां बीठल जवाबदार जे कब्ज़े मां पिस्टल, गोलियूं ऐं बग़ैर नंबर प्लेट जे मोटरसाइकिल हथ आई आहे। शाहपुर चाकर पुलिस गश्त दौरान फुर जे इरादे सां बीठल जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। शाहपुर चाकर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार डाहिरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ज़ुल्फ़कार डाहिरी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, बिल्कुल ही शाहपुर चाकर पुलिस SHO शाहपुर चाकर इसाक संग्रासी ऐं पंहिंजे अमले सां गॾु गश्त करे रहियो हो त हुनखे मशकूक जेको आहे सो हुन जेको असां सां ॻाल्हायो त हुन ॿुधायो त असांखे हिकिड़ो मशकूक माण्हू नज़र आयो, जंहिंखे असां रोकण जी कोशिशि कई त हुन जेको आहे सो भॼण जी कोशिशि कई। असां हुनखे नाकाबंदी करे गिरफ़्तार कयो त हुन वटां पिस्टल ऐं गोलियूं हथ आयूं आहिनि। जॾहिं त उहो जंहिं मोटरसाइकिल ते हो हुनजी नंबर प्लेट बि न आहे। जॾहिं त हुनजी सुञाणप पक्का चांग वासी अली रज़ा शर करे ॿुधाई पई वञे। शाहपुर चाकर मूजिबि त असां हिन जे FIR दाख़िल करे वधीक जांच कयूं पिया। वाज़े रहे त शाहपुर चाकर हिन पसगिदाई में गुज़िरियल 1 महीने दौरान मोटरसाइकिल जी चोरी ऐं फुर जी वारदातुनि में रिकॉर्ड हुआ, जंहिंजे करे शाहपुर चाकर पुलिस हरकत में आई आहे ऐं अॼु हिकु जवाबदार सोगो थियो आहे। जी महिरबानी अवां जी ज़ुल्फ़कार डाहिरी तफ़सील ॾियण लाइ। मेहड़ भरिसां गाजी कुहावड़ रोड ते क़ाइमु कयल मालपीड़ी में ख़रीदार न अचण करे मालवण सख़्तु परेशानियुनि जो शिकार आहिनि। पेश आहे मुदस्सर कुहावड़ जी रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु मेहड़ जी मालपीड़ी में मौजूदु आहियूं।
ऐं ईद उल अज़हा वेझो ईंदे ई मालपीड़ी जेका आहे उते महांगाई जेको आहे चोट चढ़ियल आहे ऐं अचो त हवाले सां हितां जे ख़रीदारनि ऐं वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू जेको आहे उन बाबति छा था ॿुधाइनि। त माल खपे कोन थो, तमामु रेट वापार पाण में वधीक ई आहे, उन जे लाइ रेट ॾियनि कोन था। जेकॾहिं वापसि कर माल उन जा बि असां खां 300 रुपया वठनि था, त 300 रुपया ॾियो, पर्चियूं इन्हनि हथरादू अचे जेको आहे सो वधायूं आहिनि। हाणे ग़रीब गुरबो जेको काहे थो जो ईद कीअं कंदो, उन्हनि जो माल खपे कोन थो। हिते जेके कराची खां या जेके वापारी अचनि था पंहिंजी ॿधी करे बीह था रहनि, हिकिड़ो ई रेट दाम ॻाल्हाए बीह था रहनि। शहर जा रहासी आहियूं, हिते आया आहियूं मेड़ पीड़ी ॿुधी नालो, पर हिते ख़रीदार को बि कोन्हे को। जीअं त असां सुबुह लाइ बीठा आहियूं, को बि वापारी कोन आयो आहे। अलहमदिल्ला लख जी ॿकरी आहे, पोइ बि असां 35-40 लाख घुरूं, को बि वापारी कोन्हे को। असां बीठा आहियूं सुबुह खां वठी हिते ख़रीदारी कान्हे, महांगाई आहे। जेको छेलो सो असां वठूं की भाॻे खां त 20,000 25,000 30,000 35,000 ते 35,000 असांखे जेके उज़ाई करण वारा आहिनि त उहे असांखे चवंदा 25-26 वधि 8-9,000 नुक़सान में कीअं ॾींदासीं असां। ख़रीदारी हींअर उहो कोन्हे जेको आहे, सम्झे, जेको माल असां ॿाहिराड़ी मां वठी ईंदा आहियूं उहो अघु कोन्हे, पर अलाह मालिक आहे, पोइ बि जेको नसीब हूंदो उहो ई मिलंदो आहे। महांगाई उहा महांगाई न आहे जेका कराची में हले थो। थी वई आहे, छा पर्चूं महांगियूं आहिनि, माल बि खपे ई नथो, छा कयूं, काॾे वञूं। हिकु किरोना खाई वई मुल्क में, ॿियो वरी ज़ुल्म लॻो पियो आहे, छा कयूं, काॾे वञूं। बेरोज़गारी वधी वई आहे, वञूं था कराची, उते बि माल नथो खपे। हिते आया आहियूं, हिते बि माल मुटायूं था वञूं, छा कयूं भाउ। हिते मेड़े शहर में माल भाॻियुनि खां मिले कोन, असां कीअं माल नीलाम करे ॾियूं, खपायूं कीअं। ख़रीदारी बिल्कुलु जेको आहे स्लो आहे। पीढ़ी में वठण खां बि ढोर महांगा थी विया आहिनि, जेको 45 उहो 60 में थो मिले। काॾे वञो असां ग़रीब माण्हू सां कीअं कयूं। वापारी बाबा वॾो महांग कयूं वेठा आहिनि, जा 45 ढोर 5,000 60 वारो ॿुधी, काॾो असां ग़रीब माण्हू काॾो उज़ाह कयूं, काॾो पती कयूं। बस कहीं बीठा हूं, माल सस्तो आहे, अधु मूल्य था घुरनि, जेका भाॻिया सेठियूं अधु मूल्य था घुरनि, असां नथा कपायूं। माल महांगा वठिया आहियूं जंग मां, हिते अधु ते अधु था घुरनि पिया। लिखाई महांगी, भाड़ा महांगा, सो माल विकिरो ई कोन थो, कमायूं रुपयो बि कोन था, मोटाईंदा वञूं घर, ॿियो छा कयूं। हद खां वधीक आहे, ग़रीब जो जीअण जंजाल थी वियो आहे। मज़दूर तबिको, वापारी, हर शइ वीचारा आज़ार में आहिनि, सम्झी, का सहूलियत कोन्हे। वञ मार्केट में त असां ज़ुल्म हर शइ महांगी आहे, काॾे वञूं, असांजो जीअण जंजाल थी वियो आहे। पीढ़ी खमीस ते लॻी आहे, तंहिंमें अॼु ॾाढा मुल वॾा थी विया आहिनि, छेलनि जा रेट वॾा थी विया आहिनि, हाई थी विया आहिनि। उन जे हिसाब सां जेके छेला ॾिसूं था त 35-40 हज़ार रुपया अॼु मार्केट जे 2-3 ॾींहं पहिरियां उहे छेला 25-30 अॼु रेट ॾाढा हाई लॻा पिया आहिनि। इन जे बावजूदि ॾाढी माल जी पीढ़ी महांगी लॻी पई आहे। रोज़ी आहे असांजी हीअ, असांजे छेला काया चऊं था हींअर महांगाई आहे, असांजा छेला खपनि कोन था, वापारी आया कोन्हनि के, एतिरो वापारी आहे कोन जो असांजा छेला वठनि। असां ईद जे लाइ चवंदा आहियूं त काई 2 रुपया थियनि त ईद ते वञी पंहिंजे बचड़नि खे का शइ वठी ॾियूं, पर हिन महिल अहिड़ी महांगाई थी वई आहे, मजबूर थी विया आहियूं, छा कयूं, छेला जलियूं बीठा आहियूं, को वापारी आहे कोन, खपे कोन थो, वठण वारो को कोन्हे, पर्चियूं महांगियूं थी वियूं, असां मिस्किन जी फाटायूं वञूं काॾे, ॾाढो महांगो आहे। नाज़रीन, तव्हां वापारियुनि ऐं ख़रीदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि जो चवणु आहे त मेड़ मालपीड़ी में महांगाई उर्ज ते आहे ऐं जेको आहे मालपीड़ी वारनि पर्ची जेका बीणी करे छॾी आहे ऐं हिते को बि ख़रीदार वारो माण्हू कोन्हे ऐं माल जेको आहे सो बिहारे असां हलाए वञूं था। कैमरामैन गुलज़ार गिरोही ऐं साथी रिपोर्टर पावेल जोड़े सां गॾु मुदस्सिर खुआव, टाइम न्यूज़ मेड़। नाज़रीन, रिपोर्ट अवां ॾिठी, उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं कंदरा वेझो ॻोठ वाहबुरड़ा में तरक़ियाती कमनि में मुबैना तौर नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियण ख़िलाफ़ JUI पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन मूजिबि ॻोठ वाह सखर ज़िले जो सभ खां वॾो ॻोठ आहे, जंहिंमें ॼाणी वाणी माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। ॻोठ में फर्शबंदी, CB ब्लॉक ऐं ॿियनि हलंदड़ तरक़ियाती कमनि में नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे। अव्हांखे ॿुधायूं पिया कंदरा वेझो ॻोठ वाहबुरड़ा में तरक़ियाती कमनि में मुबैना तौर नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियण ख़िलाफ़ JUI पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सालेह कांदड़ो खां तफ़सील मालूम कयूं था। जी सालेह कांदड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, ये कंदरा जे भरिसां ॻोठ आहे वाहबुरड़ा, जिते अॼु जेको आहे सो JUI जे तरफ़ां हिकिड़ो सख़्तु एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे पुरअमन। उन एहतजाज खे ख़िताब कंदे अब्दुल क़यूम हालेजी हुई ऐं जेको आहे सो मौलाना मोहम्मद सालेह इंधड़ ऐं PTLF जे तालका रोड़ी जे जेको आहे सदर आहे
मोहम्मद ज़करिया बुर्डो उन्हनि पीपुल्स पार्टी के खिलाफ़ सख़्त एहतजाज कंदे इहो चयो आहे त मनपसंद माण्हुनि जे घरनि ऐं किचन जो जेको आहे सो फर्शबंदी ऐं जेको आहे सो इहो कमु थी रहियो आहे ऐं असां जे कारकुननि ख़ासि तौर JUI फंक्शन लीग ऐं GTA जे कारकुननि खे जेको आहे सो नज़रअंदाज़ कयो वञे ऐं उनजे ख़िलाफ़ असीं जेको आहे सो पुरअमन एहतजाज करे रहिया आहियूं ऐं हीअ ज़िले सखर में असां हीअ 6हों एहतजाज रिकॉर्ड करे रहिया आहियूं जेकॾहिं असांजे कारकुननि जो जे घरनि जे घिटियुनि जो जेको आहे रहियल कमु मुकमिल न कयो वियो त महिरबानी जी साले कांदड़ो तफ़सील ॼणंदा आहिनि। नाज़रीन सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।